नाज़रीन, आदिलपुर में करबला जे शहीदन के बेटा पेश करने जो लाइ मातमी जुलूस बरामद कयो वियो। इन हवाले सां ॾिसूं था माजिद अली कलवर जी हीअ रिपोर्ट। जी नाज़रीन, हज़रत इमाम हुसैन ऐं संदसि जानिसारनि जी जेका अज़ीम ॾिनल अज़ीम क़ुर्बानी जे सिलसिले में ॿियनि शहरनि जी आदिलपुर शहर में भी इमाम बारगाह अली इस्लाम मां हिकु मातमी जुलूस बरामद थियो आहे। मातमी जुलूस मुख़्तलिफ़ रूटनि खां थियण बाद आदिलपुर खानपुर मार्ग रोड ते पहुतो आहे, जिते इंतज़ाम जेको आहे सिक्योरिटी जा सख़्तु कया विया आहिनि। अॼु त मौजूदु सिक्योरिटी इंतज़ाम कंदड़ पुलिस एहलकारनि ऐं मातमदारनि सां पोइ ॻाल्हि ॿोल कयूं। वधीक जो छा चवणु आहे? SSP घोटकी डॉक्टर सुमेर नूर चन्ना साहब जी सख़्त अहकामात ते असां सिक्योरिटी सख़्त कई आहे। 40 पुलिस एहलकार आहिनि, 2 4 सब इंस्पेक्टर आहिनि, इंस्पेक्टर आहिनि, DSP साहब आहे, नफ़री तमामु घणी आहे। इनशाअल्लाह तमामु सुठी ॾींदासीं असां सिक्योरिटी। बाक़ी हाणे रेंजर्स वारा बि आहिनि, उहे बि उते बीठा आहिनि सिक्योरिटी जे लाइ। बाक़ी इंटेलिजेंस इदारा बि काफ़ी आहिनि हिते जेके असांजा हिते हिफ़ाज़त लाइ बीठल आहिनि। पूरी इंसानियत जे लाइ इमाम हुसैन अलैहिस्सलाम हिकु पैगाम छॾियो आहे त ही हक़ जो रस्तो आहे। कॾहिं बि जाबिर ज़ालिम जे उन दर्शपरदार थी वञो, उन जे हक़ में कॾहिं बि न थियो। ज़ालिम ज़ालिम आहे, मज़लूम मज़लूम आहे। इमाम हुसैन अलैहिस्सलाम इहो असांखे ॿुधायो आहे त ज़ालिम जे लाइ आवाज़ बुलंद कयो, छो न उहो केतिरो बि ताक़तवर आहे। तव्हां ॾिसो इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे लाइ इहा 1400 साल सदियूं गुज़री वियूं आहिनि। अॼु बि एहतजाज जारी आहे त यज़ीद मलऊन जंहिं इस्लाम खे ख़तमु करणु चाहे पियो, उहो नवासे नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नवासे, उन अची करबला जे मैदान में उन इस्लाम खे बचायो, क़ुर खे बचायो, निमाज़ खे बचायो, रोज़े खे बचायो। उन जा असांजे मथां अहसान आहिनि जंहिं पंहिंजा बचड़ा ॾेई पंहिंजूं भेनरनि जी असीर करायो ऐं इस्लाम खे बचायो। जेको बि जुलूस आहे, पंहिंजो सिहत जो मामिलो थिए, सिक्योरिटी जो मामिलो हुजे, सफ़ाई जो मामिलो हुजे, हिनखे पाण निगरानी कंदा रखंदा आहिनि। हिन वक़्तु बि साईं पाण राब्ते में इंशाअल्लाह जेको हर साल जीअं ताउन असां कंदा आहियूं, जेको टाउन कमेटी आदिलपुर जे हवाले सां इंशाअल्लाह कंदा रहंदासीं। आज़ादारनि जे सिलसिले में ही मेडिकल कैंप फ्री लॻायो वियो आहे आदिलपुर अस्पताल जी तरफ़ां। हिते आज़ादार जेके ज़ख़्मी थी अचनि था उन्हनि खे असां फर्स्ट एड ऐं मरहम पट्टी कयूं था ऐं मुफ़्त दवायूं ॾियूं था पिया। ऐं प्लस में जेको अज़ादार वधीक ज़ख़्मी थिए थो, जंहिंजी कंडीशन वधीक सीरियस थिए थी, उनखे असां पंहिंजी एम्बुलेंस जे ज़रिए फिक्स सेंटर रखियो आहे, जिते अलॻि टीम असांजी वेठी आहे। उते असां रवानो कयूं था पिया त जीअं उनजी वधीक तिबी जेको आहे उनखे इमदाद ॾिनी वञे। ऐं हुसैन जो पैगाम यादि इस्लाम ज़िंदाबाद। ऐं जेको आहे त असां बि इन शइ ते अलमबरदार थींदा आहियूं। असांजा आज़ादार जेके बि आहिनि शाम ताईं इहो पैगाम खणी ख़ैर ख़ूबी सां पंहिंजो प्रोग्राम असांजो थी वेंदो आहे। इमाम बारगाह जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम मां बरामद थियल मातमी जुलूस आदिलपुर खानपुर मां लिंकड़ ते पहुतो, जिते मोमिननि पारां सीना ज़नी, चाकू ज़नी ऐं ज़ंजीर ज़नीअ सां मातमदारी कई। मोमिननि पारां मुख़्तलिफ़ हंधनि ते सबिरनि जा स्टाल पोण लॻाया विया, जेके ईंदड़ वेंदड़ माण्हू सबिरूं पींदा रहिया। रूरल सेंटर आदिल इंतज़ामिया पारां ज़ख़्मी थियल मोमिननि खे तिबी इमदाद सां गॾोगॾु फर्स्ट एड ॾिनी वियूं, जॾहिं त सख़्तु ज़ख़्मी थियल मोमिन खे रेफर करे घोटकी मोकिलियो वियो। ओॾो टाउन कमेटी आदिलपुर चेयरमैन जामनो शुरान खान दारज जो हुकुम ते आदिलपुर जे मातमी जुलूस जे मुख़्तलिफ़ रूटनि जी सफ़ाई सुथराईअ सां गॾोगॾु पाणीअ जो छंटकार पूरो कयो वियो। हुन ॻाल्हि कजे सिक्योरिटी जी त सिक्योरिटी इंतज़ाम इंतिहाई सख़्त कया विया, जंहिंमें 40 पुलिस एहलकार, SHOs, हिकु DSP, रेंजर्स जा नौजवान, DIP स्पेशल ब्रांच समेत मुख़्तलिफ़ एजेंसियूं पंहिंजूं ड्यूटियूं सरअंजाम ॾेई रहियो हुयो। मातमी जुलूस मेन चौक ते पहुतो, जिते मजलिस अज़ा मुनक़द कई वई। मजलिस अज़ा खे मौलाना इमरान अब्बास काज़मी ख़िताब कयो। बाद में मातमी जुलूस शाही बाज़ार जे मुख़्तलिफ़ रूटनि खां थींदे सैयद ईसन शाह जी दरगाह ते पहुचो, जिते दुआए ख़ैर खुदी। बाद में मातमी जुलूस मलिक मौला जे गौस पाक जे पड़ ते पहुचो, जिते मजलिस अज़ा मुनक़द कई वई ऐं दुआए ख़ैर घुरी वई। कैमरामैन गुलाब अली करवड़ सां गॾु माजिद अली करवड़, टाइम न्यूज़ आदिलपुर।